हिकु मलंग दरवेश मींहं जे पाणी में इश्क ऐं मस्तीअ सां भरपूर हलंदो पए वियो। ओचितो हुनखे हिकु मिठाई विकिरो कंदड़ नज़र आयो, जेको हिकु कढ़ाईअ में गरम गरम खीर उबारे रहियो हो ऐं मौसम जी मुनासिबत सां ॿी कढ़ाईअ में गरम गरम जिलेबियूं तयार करे रहियो हो। मलंग कुझु लम्हनि जे लाइ उते बीह रहियो। शायदि हुनखे बुख लॻी हुई या वरी मौसम जो असर हो। हुन मिठाई फरोश जी भट्टीअ खे वॾे गौर सां ॾिठो। मलंग कुझु खाइण पियो चाहे, पर हुन वटि न को खीसो हुयो ऐं न ई पैसा। पोइ हू बि कुझु सोचण लॻो। मलंग कुझु वक़्त जे लाइ भट्टीअ जी बाहि मां पंहिंजा हथ सेकण लॻो ऐं पोइ रवानो थियण लॻो, पर नेक दिल हलवाई रही न सघियो ऐं हुन मलंग खे सॾु करे हिकु प्यालो गरम गरम खीर ऐं कुझु जिलेबियूं पेश कयूं। मलंग उहे गरम जिलेबियूं खाधियूं ऐं खीर मज़ा वठी पी छॾियो ऐं पोइ पंहिंजा हथ मथे खणी हलवाईअ खे दिलि सां दुआ ॾिनी। पोइ ख़ुशी ख़ुशीअ सां अॻिते हलियो वियो ऐं पंहिंजी मस्तीअ में ऐं इश्क जे सफ़र में निकिरी पियो। मलंग जो पेट हाणे भरिजी चुको हो ऐं दुनिया जे ग़मनि खां बेपरवाह थी चुको हो। हू ॿीहर हिकु नए जोश सां मींहं जे गदिले पाणीअ में छंडा उॾाईंदो उॾाईंदो हलंदो पए वियो। हुनखे इहा ख़बर ई न पई त हिकु नौजवान जोड़ो बारिश जे पाणीअ खां बचंदो बचाईंदो संदसि पोयां अची रहियो हो। ओचितो मलंग बारिश जे गदिले पाणीअ में अहिड़े ज़ोर सां लत हईं जो पाणीअ जा छंडा उथिया ऐं उहे सिधो पोयां हलंदड़ नौजवान औरत जे कपड़नि ते लॻा। उन नारीअ जो क़ीमती जोड़ो पाणीअ में ख़राब थी चुको हुयो ऐं गंद सां भरिजी वियो। हुन औरत जे साथी नौजवान लाइ इहा ॻाल्हि बर्दाश्त खां बिल्कुलु ॿाहिरि हुई। हुन कावड़ में पंहिंजूं ॿाहूं कुंजींदे अॻिते वधी ऐं मलंग खे ॻिचीअ खां पकिड़े वरितो। चयईं, छा तूं अंधो आहीं? तोखे नज़र नथो अचे? तुंहिंजी हिन हरकत जे करे मुंहिंजी महबूबा जा पूरा कपिड़ा ख़राब थी विया ऐं कचरे सां भरिजी विया आहिनि। मलंग हैरान ऐं हको बको बीह रहियो। हू कुझु चई न सघियो। नौजवान लाइ मलंग जी इहा ख़ामोशी वधीक ॾुख ॾींदड़ हुई। उन नारीअ अॻिते वधंदे नौजवान जे हथ मां मलंग खे छॾाइण जी कोशिशि कई, पर जॾहिं हुन नौजवान जे अखियुनि मां नफ़रत जूं चमकंदड़ चिंगारियूं ॾिठियूं त उहा पाण बि ड्रिजी ऐं पोइ ते हटी वई ऐं ख़ामोश थी बीही रही। राह वेंदड़ राहगीर बि बेहसीअ सां इहो मंज़र ॾिसी रहिया हुआ, पर नौजवान जी एतिरी कावड़ ॾिसी कंहिंखे बि हिमत न थी जो हुनखे रोके। आख़िरकार ताक़त जे नशे में चूर हुन नौजवान हिकु ज़ोरदार चमाट मलंग खे वहाए कढी। पोढ़ो मलंग हुन चमाट जो धकु सही न सघियो ऐं डुकण लॻो ऐं आख़िरकार मींहं जे गंदे पाणीअ में किरी पियो। नौजवान जॾहिं मलंग खे पाणीअ में किरियल ॾिठो त खिलंदे खिलंदे पंहिंजो रस्तो वरिताऊं। पोढ़े मलंग ज़मीन ते लेटंदे आसमान ॾांहुं नज़र कई ऐं संदसि लबनि मां ही लफ़्ज़ निकिता त वाह मुंहिंजा मालिक, कॾहिं गरम गरम खीर ऐं जिलेबियूं त कॾहिं गरम गरम चमाटूं, पर जंहिंमें तूं राज़ी, मूंखे इहा ॻाल्हि बि पसंदि आहे। इहो चई मलंग उथियो, पंहिंजा कपिड़ा झाड़ियईं ऐं हिकु भेरो ॿीहर पंहिंजी राह ते रवानो थी वियो। इश्क ऐं मस्तीअ सां भरपूर पंहिंजे सफ़र में हलंदो रहियो। ॿिए तरफ़ उहो नौजवान जोड़ो जवानीअ जी मस्तीअ में सरशार हो, पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधंदो रहियो। थोरे ई मुफ़ासिले ते उहे हिकु घर जे साम्हूं पहुची बीह रहिया। नौजवान पंहिंजे खीसे मां चाबियूं कढियूं ऐं पंहिंजी महबूबा सां खिलंदे मज़ाक कंदे मथीअ माड़ीअ ते वञण लाइ ॾाकणियूं चढ़ण लॻो। बारिश जे करे ॾाकणियुनि ते तिरकण पैदा थी चुकी हुई। ओचितो नौजवान जो पेर तिरकियो ऐं हू ॾाकणियुनि तां हेठि किरण लॻो। औरत ज़ोर ज़ोर सां शोर मचाइण लॻी त माण्हू संदसि महबूब ॾांहुं ध्यानु ॾियण ऐं मदद लाइ पहुचनि। अहिड़े शोर सबबि काफ़ी माण्हू फौरन मदद लाइ डोड़िया, पर तेसिताईं देरि थी चुकी हुई। नौजवान जो मथो फाटी चुको हो ऐं तमामु घणो रतु वही वञण सबबि उन नौजवान जो मौत वाक़िअ थी वियो। किन माण्हुनि जॾहिं इहो ॾिठो त मलंग परे खां अची रहियो आहे त पाण में सुरबाट करण लॻा। चवण लॻा त ज़रूरु इन मलंग नौजवान खां चमाट खाई हिन जे लाइ बददुआ कई आहे। ॿी सूरत में एॾो जोशीलो ऐं मज़बूत नौजवान सिर्फ़ ॾाकणियुनि तां तिरकण सबबि मरी वञे, या त वॾी अजीब ॻाल्हि थी लॻे। कुझु नादान नौजवाननि इहा ॻाल्हि ॿुधी मलंग खे झले वरितो। उन्हनि मां हिकु नौजवान मलंग ॾांहुं रुख कंदे चयो त तूं कहिड़ो अलाह वारो आहीं जेको रुगो हिकु चमाट जे करे नौजवान लाइ बददुआ थो करे छॾे। इहो अलाह वारनि जो तरीक़ो त न आहे। तूं थोरी तकलीफ़ ते बि सबुर न कयो। मलंग ख़ामोश रहियो, पर संदसि चेहरे ते हिकु अजीब सुकून हो, जंहिंमां लॻी रहियो हो त हू पंहिंजे अंदर में कुझु गंभीर ॻाल्हियूं सम्झी रहियो हो। हू कंहिं बि क़िस्म जे तकरार में पवण न पियो चाहे। मलंग मुस्कुराईंदे चयो त ख़ुदा जो कसम, मूं हिन नौजवान जे लाइ कॾहिं बि बददुआ न कई आहे। इहो ॿुधी मेड़ मां कंहिं चयो त जेकॾहिं तो बददुआ न कई त इहो जोशीलो ऐं मज़बूत नौजवान ॾाकणियुनि तां किरी कीअं फ़ौत थी वियो। मलंग मेड़ाके ॾांहुं रुख कंदे हिकु अनोखो सवाल कयो। चयईं, छा हिते को अहिड़ो माण्हू मौजूदु आहे जेको हिन समूरे वाक़े जो अखियुनि ॾिठो शाहिद हुजे? हिकु नौजवान अॻिते वधंदे
कंदे चयो, हा मां हिन सॼे वाक़े जो अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। मलंग अगलो सवाल कयो त पुट, मुंहिंजे कदमनि मां जेकी पाणीअ जूं फेंगूं उॾियूं, छा उन्हनि हिन नौजवान जा कपिड़ा ख़राब कया हुआ? साॻे नौजवान जवाब ॾिनो त न, पर हिन औरत जा कपिड़ा ज़रूर ख़राब थिया हुआ। मलंग इहो ॿुधी ख़ामोश थी वियो, पर उन जे चेहरे ते संजीदगी ऐं वक़ार नज़र अची रहियो हुयो, जंहिं मेड़ में मौजूद सभिनी खे कुझु सोचण ते मजबूर करे छॾियो। हिन जी ख़ामोशी ॼण त माण्हुनि जे सवालनि जो जवाब ॾेई रही हुई। मलंग नौजवान जी बांह खे पकड़ियो ऐं पुछो त पोइ हिन नौजवान मूंखे छो मारियो? नौजवान जवाब ॾिनुसि त छो त इहो नौजवान हिन औरत जो महबूब हो ऐं हिन खां इहो बर्दाश्त न थियो त को संदसि महबूब जे लिबास खे गंदो करे छॾे, इन करे पंहिंजी माशूका जे तरफ़ां हुन तोखे मारियो। नौजवान जी ॻाल्हि ॿुधी मलंग हिकु मस्तानो नारो हंयो ऐं वॾे जोश सां चयो त ख़ुदा जो कसम, मूं कॾहिं बि बददुआ न कई, पर को आहे जेको मूंसां मुहबत रखे थो ऐं उहो एतिरो ताक़तवर आहे जो दुनिया जो वॾे खां वॾो बादशाह बि संदसि जबरूत खां डिॼे थो। इहो चवंदे मलंग वक़ार ऐं इत्मीनान सां उतां रवानो थी वियो, जीअं हुन पंहिंजे हाल ऐं काल सां माण्हुनि खे ज़िंदगीअ जो वॾो सबक़ ॾेई छॾियो हुयो। बेशक दोस्तो, सही चवंदा आहिनि त जंहिंजो कोई नाहे उनजो अल्लाह आहे। सो अहिड़नि मलंग माण्हुनि खां पासो कंदा करियो ऐं उन्हनि सां का बि ज़्यादती न कंदा करियो। उमेद आहे त तव्हांखे असांजी अॼु जी वीडियो बि पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदव। पंहिंजे दोस्तनि खे हिन वीडियो जे हेठां कमेंट सेक्शन में मेंशन बि ज़रूरु कजो। हाणे ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।